नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में कश्मीरी भाइरनि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ 27 अक्टूबर के कारी ॾींहुं तौरु मल्हायो वियो। सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां रैलियूं कढी कश्मीरियुनि सां ॿधीअ जो इज़हार कयो वियो। SSU जे नुमाइंदनि मूजिबि हैदराबाद में ज़िले इंतिज़ामिया पारां कश्मीरी भाइरनि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ शहबाज़ बिल्डिंग खां पोस्ट मास्टर जनरल ऑफिस ताईं रैली कढी वई। रैलीअ में कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सुमरो, एडिशनल डिप्टी कमिश्नर क़ाइम अकबर निमाई, DO सेकेंडरी एजुकेशन, DO प्राइमरी, समूरनि तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नरनि, समाजी तंज़ीमुनि, मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि, स्काउट्स ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। सखर में ज़िले इंतिज़ामिया ऐं सिविल सोसाइटी पारां ADC गुलबेग मजीदाणे, जेलर शहाब अहमद, म्यूनिसिपल कमिश्नर मोहम्मद अली शेख, डिप्टी चीफ वार्डन सिविल डिफेंस डॉक्टर सईद अहवान ऐं ॿियनि जी अॻवानी में कश्मीरियुनि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ रैली कढी वई। मीरपुर माथेलो में क़ौमी अमन कमेटी ज़िला घोटकी तरफ़ां सईदुल्ला कोराई, कादिर बख्श नाइज, जावेद लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में कारो ॾींहुं मल्हायो वियो। इस्लामकोट में हायर सेकेंडरी स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि तरफ़ां प्रिंसिपाल राणो मल खत्रीअ जे अॻवानीअ में कश्मीरियुनि सां यकजहतीअ लाइ रैली कढी वई ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज में कारो ॾींहुं बि मल्हायो वियो। ख़ैरपुर ज़िले इंतिज़ामिया पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहतीअ लाइ डिप्टी कमिश्नर डॉक्टर शर्जील नूर ऐं SSP मीर रोहल ख़ान खोसो जी अॻवानी में सिविक सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैलीअ में ADC कबीर शाह, ज़फ़र अब्बास अब्बासी, सफ़्तर मीराणी, DHO डॉक्टर रहमतुल्लाह सोलंगी ऐं ॿियनि बि शिरकत कई। कंबर में कश्मीरी भाइरनि सां यकजहती ऐं भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खां शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब ताईं डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कुट सलीमुल्लाह ओढो जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें उस्तादनि, स्कूली शागिर्दनि, स्काउट्स, मुख़्तलिफ़ इदारनि जे ऑफिसरनि, मुलाज़िमनि ऐं सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। सोशल वेलफेयर डिपार्टमेंट तालके मीरो ख़ान पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहतीअ तौरु कारो ॾींहुं मल्हायो वियो। तलहार में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहतीअ लाइ गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जे उस्तादनि नूर अहमद खत्री, ज़फ़रुल्लाह जमाली, बशीर मल्लाह ऐं इरशाद कहेरीअ जे अॻवानीअ में रैली कढी भारतीय फ़ौज ऐं भारत ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी बि कई वई।